जीअं त अल हाशमी मटियारी वेब चैनल जे शुरूआत असीं हिन प्रोग्राम सां कंदासीं जंहिंजो नालो असां सूफ़ी कार्नर रखियो या सूफ़ी शाम या सूफ़ियुनि जी शाम। त हिन प्रोग्राम में असां मटियारी जो सूफ़ी बुज़ुर्गनि अलाह जे औलियानि जो तज़किरो कंदासीं, उनजी सवानियत ते कुझु ॻाल्हाईंदासीं। अॼु जो पहिरियों प्रोग्राम असांजे मटियारी हाशमी ख़ानदान जे जद ऐं मटियारी जो बुनियादु रखण वारे हज़रत पीर सखी रुकनुद्दीन शाह बादशाह क़दसर जे मुतलिक़ आहे। ॿुधायूं त साईं कुतुबुल विलायत जो दर्जो माणण वारो साईं सखी रुकनुद्दीन शाह बादशाह साईं हबीब शाह रहमतुल्लाह अलैह जा फर्ज़ंद हुआ। संदन पैदाइश 912 हिजरे में थी आहे, यानी अॼु खां 530 साल पहिरीं, 5 सदियूं पहिरीं साईं जी पैदाइश मुक़दस वॾी हवेली में थी। साईं नंढपण खां ई अलाह करीम जे इसारनि ते ग़ौर करण वारा अलाह जा वली हुआ। साईं सखी रुकनुद्दीन शाह जे वालिद सैयद हबीब शाह ऐं संदन ॾाॾे हज़रत सैयद इस्माइल शाह जॾहिं मटियारी आबाद कई त उन हिसाब सां उन वक़्तु शायदि 891 हिजरे जो वक़्तु हो। उन वक़्तु मटियारी कुझु बि न हो, हिकु बयाबान हो, हिकिड़ो ऋणपट वांगुरु हो, हिकु मैदान हो। उते चांगनि जा जेके अॼुकल्ह कासाई सॾाइनि था उन जा 2-3 घर हुआ, बाक़ी ॿियो कुझु कोन हो। पोइ उते मस्कन ठाहियूं साईं, हिकु कची मिटीअ सां ठाहे साईं जो जेको ॾाॾो हो साईं इस्माइल शाह उन ठाहियो। पोइ उन मस्जिद रबीअ जो बुनियादु उन विधो जेका मुक़दस वॾी हवेली जे भरिसां आहे। उन मस्जिद में साईं जो इस्माइल शाह जो फर्ज़ंद साईं हबीब शाह जेको साईं सखी रुकनुद्दीन शाह जो वालिद हो, अज़ान ॾींदो। मटियारी जे मस्जिद रबीअ जो पहिरियों मुअज़िन जंहिंजी अज़ान उन वक़्तु को लाउड हूंदो, न को ॿियो कुझु हूंदो, महिराब हिकिड़ी कची मिटी सां ठहियल हूंदी, उन ते साईं अज़ान ॾींदो हो जेका सॼे शहर में गूंजंदी, जेको घर आबाद थियल हुआ। पोइ जीअं त साईं सखी रुकनुद्दीन शाह पैदा थियो, 10 सालनि खां ई रब करीम जी हुन ते तमामु घणी महिरबानी जो हू उन वक़्तु रब करीम जी इस्सां ते ग़ौर करणु लॻो। उन वक़्तु मटियारी में हिकु अलाह जो बुज़ुर्ग कामिल वली साईं मियूं सैद हाजी रहमतुल्लाह अलैह जिन हूंदा हुआ, जेके हाफ़िज़ क़ुरान करंदा हुआ, पढ़ाईंदा हुआ, तालीम क़ुरान ॾींदा हुआ। उनजो मख़रज ऐं तलफ़ुज़ एतिरो त बहितरीनु हूंदो हो जो ॻाल्हि करण वटां न हूंदी। सखी रुकनुद्दीन शाह जो पहिरियों उस्ताद जंहिं क़ुरान शरीफ़ असांखे हिफ़्ज़ करायो उहो साईं मियूं सैद हाजी हो। उन वक़्तु साईं जी उमिरि तमामु नंढी हुई, पर साईं 15 सालनि जी उमिरि में हाफ़िज़ क़ुरान थी विया ऐं 16 सालनि में मस्जिद रबीअ जा पेश इमाम थिया। पेश इमामत बुज़ुर्गी ऐं तबलीग हुन 16 सालनि खां शुरू करे छॾी। उन वक़्तु साईं जा हम असर मख़तूम सरवर नूह अलैहिस्सलाम हुआ, जिन जी हाला में ख़ानका हुई। साईं जी ख़ानका जेका असां मटियारी सखी रुकनुद्दीन शाह जो हम असर मख़तूम सरवर नूह जिन जी हाला में ख़ानका हुई, उनजो सही नालो साईं लुत्फ़ुल्लाह हूंदो ऐं सन वालिद सैयद नेमतुल्लाह पाण कुरैशी हुआ। कुरैशी साईं हज़रत साईं मोहतरम अबू बकर सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह जी औलाद हुआ। संदन ख़ानका हाला में हलंदी हुई, साईं जी हिते ख़ानका हलंदी। सखी रुकनुद्दीन शाह खां मख़तूम सरवर नूह फ़क़ति 1 साल नंढो, त ॿई ख़ानकाऊं गॾु हलाईंदा हुआ। उन वक़्तु जॾहिं सखी रुकनुद्दीन शाह फ़ाक़े फ़ुक्र में हूंदो हो त उन जा मुरीद चवंदा हुआ त साईं तव्हां वटि त रब फ़ाक़ो ऐं कुझु बि न आहे, पर मख़तूम सरवर नूह जो जेको ख़ानका आहे उते त बिरयानियूं बि हलनि थियूं, उते सुठो ताम मिले थो। साईं सखी रुकनुद्दीन शाह फरमाईंदा हुआ त बाबा आउं फ़क़ीर आहियां, मुंहिंजी ख़ानका फ़क़ीराणी आहे, मूं वटि इहो फ़ुकुर फ़ाक़ो आहे। मूं ते सखी साईं मख़तूम सरवर नूह ते हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो हथु मुबारक आहे, त मूं ते हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथु मुबारक आहे। ऐं मुंहिंजो जेको सफ़र गुज़र सभु ईअं फ़क़ीराणे अंदाज़ में आहे। मख़तूम सरवर नूह हिकिड़ो कामिल अलाह जो वली हो, जंहिंजी जेतिरी बि ॻाल्हि कजे, पर हुनजी उन वक़्त में तमामु घणी मोहबत हूंदी हुई।
सरवर नूह ऐं सखी रुकंदीन शाह अक्सर पाण ईंदा वेंदा हुआ, ख़ानखाउनि में ईंदा हुआ, हर शयूं कंदा हुआ ऐं हिक ॿिए जा ख़्यालु कंदा हुआ। रूहानी जूं मुलाक़ातूं थींदियूं हुयूं जंहिंजो जेतिरो बि ज़िक्र कजे त घटि आहे। जॾहिं सखी रुकंदीन शाह बादशाह 17 सालनि जा हुआ या उन वक़्तु जॾहिं पैदा थिया त उन वक़्तु सिंध में आगूननि जी हुकूमत हूंदी हुई। उन वक़्त में मिर्ज़ा शाह बेग बादशाह हूंदो हो सॼे मुल्क जो, चंगेज़ ख़ानदान जो हूंदो, पर इंतिहाई रहम दिल, सिला रहमी वारो, ग़रीबनि सां प्यारु करण वारो ऐं हुनखे उन वक़्तु मुर्शिद जी ॻोल्हा हुई। हिकु किताबु लिखे थो त साईं मिर्ज़ा शाह बेग खे पंहिंजो मुर्शिद मिलियो सैयद अब्दुल्ला शाह सरअल कद सरअल, जंहिंजो वॾो मक़ाम आहे जंहिंजो असीं जेतिरो लिखंदासीं या ॿुधाईंदासीं तव्हांखे त घटि आहे। ऐं अब्दुल्ला शाह जो मुरीद हो, पोइ उन चयोसि त भाउ तूं वञी पंहिंजे पीउ जी ख़िदमत कर। त मिर्ज़ा शाह बेग हिरात आयो ऐं उते संदसि पीउ जी ख़िदमत कई, इंतिहाई उन जूं दुआऊं हासिलु कयईं ऐं मुहबतूं करे पंहिंजो फैज़ वठी माण्हुनि खे ॾेई 28 शोबान 911 हिजरी में वफ़ात करे वियो। संदन जेका क़ब्र मुबारक अॼु बि जन्नतुल बक़ी मदीने में मौजूदु आहे। त सखी रुकंदीन शाह जे वक़्त में मुल्क जा हालात तमामु बहितर हुआ। 530 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, माना 5 सदियूं पहिरीं। उन वक़्तु सस्ताई तमामु घणी हूंदी हुई ऐं माण्हुनि में मुहबत हूंदी। उन वक़्तु माण्हुनि में रूहानी रुझान हूंदो हो। उन वक़्तु दिलि जी नमाज़, अलाह खे यादि करणु, ज़िक्र इलाही, इहे सभु शयूं मौजूदु हूंदियूं हुयूं, जंहिं वजह सां माण्हुनि जे रिस्क में बरक़त हूंदी, गुरबत हूंदी त ॾिसण में बि कान ईंदी हुई। सखी रुकंदीन शाह बादशाह उनखे रब करीम इल्म जी पालोत ॾिनी हुई, उनखे कंहिं शइ जी कमी न हूंदी हुई। हू सोचींदो हो त मुंहिंजो हर शइ थी वेंदी हुई। पाण फरमाईंदा, पाण मस्जिद रबीअ खे पंहिंजी ख़ानकाह खे, मस्जिद रबी जेका मुक़दस वॾी हवेली जे लॻो लॻा पाण संदि वलदनि तामीर कई, उते पाण तबलीग कंदा हुआ ऐं रिवायतूं लिखनि थियूं त पाण फुतूहुल ग़ैब जा 71 मक़ाला, जेको तमामु वॾी ॻाल्हि आहे, उन ते पाण बरज़बान उन शइ खे यादि कंदा हुआ, उन जी तबलीग कंदा हुआ। साईं जो जेको तरीक़ेकार हूंदो सहर वर्दिया हूंदो, ज़िक्र जेको सहर वर्दिया कंदा, या अल्लाह या हू, इन ज़िक्र कंदे कंदे हू रब करीम सां हाज़िर थींदा हुआ, पंहिंजी दिलि जो हाल कंदा हुआ, उनखे ॿुधाईंदा हुआ। संदन जीअं त मुआशी हालतुनि जे हवाले सां साईं को पीरी मुरीदी उन मुरीद हूंदा हुआ, पर पाण उनखां कुझु न वठंदा हुआ, पाण हथ सां क़ुर शरीफ़ लिखंदा हुआ। संदन कलमी नुस्ख़ा ठटे में फ़रोग़ थींदा हुआ। उन वक़्त में 70 रुपए में हिकिड़ो क़ुर शरीफ़ जी मिठाई हूंदी या मक़सदु उन जी हूंदी हुई, उहे पाण ॾींदा हुआ। पोइ उहे महीने में 2 क़ुर शरीफ़ लिखंदा हुआ, त कॾहिं 3 बि लिखंदा हुआ, कॾहिं हिकिड़ो बि लिखंदा हुआ। उन वक़्त जा कलमी नुस्ख़ा क़ुर शरीफ़ ठटे जा माण्हू फ़रोग़ कंदा हुआ ऐं उन जी वॾी तारीख़ अञा असां उन ते वरी ॿी तरह ॻाल्हाईंदासीं। ਬਣਿਆ ਇੱਜ਼ਤ ਨਾ ਘਟਦੀ ਨੱਚ ਕੇ ਯਾਰ ਮਨਾਈ ਨੱਚ ਕੇ ਯਾਰ ਮਨਾਈ ਬੁੱਲਿਆ ਨੱਚ ਕੇ ਯਾਰ ਮਨਾਈ ਬੁੱਲਾ ਬੁੱਲਾ ਪੀਰ ਵੱਲੋਂ ਜਦ ਦਿਲ ਵਿੱਚ ਹੈਰਤ ਆਈ। नाज़रीन, असीं हिन वक़्तु सखी शाह रुकंदीन शाह बादशाह जंहिंजो लक़ब कुतुबुल विलायत आहे, उन जी महराब में उन क़ब्र मुबारक ते मौजूदु आहियूं। अचो तव्हांखे उन बारे में कुझु तफ़सील ॿुधायूं। साईं सखी रुकंदीन शाह बादशाह अल्लाह करीम जो उहो वली जंहिंजी मंज़िल कुतुबुल विलायत, उन खां पोइ उन भरिसां साईं जो नंढो फर्ज़ंद सैयद अबू बकर शाह, हीअ क़ब्र सैयद अबू बकर शाह जी आहे, जेको साईं जो नंढो पुटु। साईं खे 2 फर्ज़ंद हुआ, हिकिड़ो साईं मोहम्मद हाफ़िज़ शाह, हिकिड़ो साईं मोहम्मद अबू बकर शाह। हीअ क़ब्र जेका साईं मोहम्मद हाफ़िज़ शाह, जेको साईं जो वॾो फर्ज़ंद, जेको हिन गादीअ जो सजादा नशीन नंबर 2 इहो जेको सजादा पहिरियों साईं हाफ़िज़ मोहम्मद हुसैन शाह, जेको उन जी बि हिकिड़ी तफ़सील आहे जेका असीं ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। उन खां पोइ साईं मोहम्मद हाफ़िज़ शाह जो वॾो फर्ज़ंद साईं ज़हीरुद्दीन शाह उर्फ़ नाले चंद, साईं जी मंज़िल एतिरी हूंदी हुई जो मुराद में रूहानी तौर ते इमाम हुसैन सां राब्तो कंदा हुआ। साईं ज़हीरुद्दीन शाह उर्फ़ नाले चंद, साईं मोहम्मद जेको साईं जो सखी रुकंदीन शाह जो पोटो आहे, उनजी हिकिड़ी वॾी मंज़िल आहे, उनजी तफ़सील तव्हांखे ॿिए टाइम ते ॿुधाईंदा। साईं जे भरिसां
वरी साईं जो पुटु साईं नाले चङे जो पुटु जेको त साईं आयल शाह। साईं आयल शाह पड़ पोटा सखी रुकंदी छा इन जी बि वॾी मंज़िल आहे जंहिंजी सॼी तफ़सील आहे बाज़ार ताईं ख़बरूं पर हीअ अलाह जा वॾियूं ख़िदमतूं करे रब करीम जी राज़ी करे इन दरबार में आया आहिनि जिन जी मंज़िल अञा तमामु वॾी आहे। तफ़सील सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। हाणे उन जे बस सां वरी साईं जो पुटु साईं आयल शाह जो पुटु साईं आदम शाह। साईं आदम शाह हज़रत सखी पीर कामिल सखी हाशिम शाह जो वालिद मुबारक आहे। हिन जी वॾो मक़ाम आहे। साईं खे 5 फ़र्ज़ंद हुआ। ॿी तफ़सील तव्हांखे पोइ ॿुधायांसीं। हीअ क़बर जेका साईं आदम शाह जी आहे जेको सखी रुकंदी शाह जो वालिद मुबारक आहे। सखी रुकंदी शाह बादशाह रब करीम अलाह जो पालोट हुई जो असांजे मचड़ में पैदा थिया। हुनजो फैज़ उहो आलम हो जॾहिं पाण मस्जिद रबी जेका असांजी ख़ानका हूंदी हुई उते तबलीग कंदा हुआ त कई माण्हू उनखे आज़माइण लाइ वेंदा हुआ। हिकु वाक़ियो आहे त कुझु उन वक़्त जा उलमा उनखे कुझु शक थियो त बाबा साईं जो इल्मु ख़बर न आहे छा आहे। इन लाइ जुमे जी निमाज़ ते ख़ुतबे में उहो मौजूदु अची हुनजो इल्मु ॾिसणु आया। ॿुधायूं कोन पर ॿुधायूं उन तबलीग। साईं सखी रुकंदे सम्झी वियो त हीअ आया आहिनि। उन वक़्तु साईं जो हिकिड़ो ख़ासि ख़लीफ़ो हूंदो हो कन्हैयो मीरबर जेको उते मिठो वारा जेके आहिनि उनजो जद हो जंहिंजी क़बर दादू पीर में मौजूदु आहे। उहो कन्हैयो मीरबर जॾहिं मच्छी मारींदो को लॻंदी हुयुसि साईं सखी रुकंदी छा खणी ईंदो। उन ॾींहुं जॾहिं जुमे जो ॾींहुं हो त उहे माण्हू आया उन्हनि जेको आज़माइण वेठा त सखी रुकंदी सम्झी वियो। कन्हैयो मीरबर ॿाहिरि आयो त हुनखे सॾु कई त उन पुठा उघाड़ा हुआ। त हुन चयो साईं आउं मस्जिद में कीअं पुठियो उघाड़ा कीअं अचु तूं पंहिंजी चादर लाहे हुन मथां छॾी। जीअं हुनखे छॾी चादर त हुनखे रब करीम जो इल्मु अता थियो। उन सूरत फातिहा जी फ़क़ति पहिरीं आयत ते अची तबलीग शुरू कई। साईं त मां ठीकु वेठो रहियो। चवंदा आहिनि एतिरी तबलीग कई जो हू सभु तोबा करे साईं जे पेरनि ते किरिया त साईं असां तोबा कई असीं कोन था आज़माए। उन वक़्तु कन्हैयो मीरबर अलाह जो वली थी। उनखे एॾी इल्मु मिलियो हुन छॾे ख़ानका में उते ई मुरी थी वेही रहिया। उन वक़्तु वरी जॾहिं साईं जी चवंदा मिठास एॾो हूंदो हो क़ुर शरीफ़ जॾहिं पढ़ंदा हुआ किरत कंदा हुआ त तमामु सूरत मुज़म्मल खे ॾाढो शौक़ सां पढ़ंदा हुआ। त सूरत मुज़म्मल जॾहिं पढ़ंदा हुआ उन वक़्तु इंडिया पाकिस्तान गॾु हूंदो हो त राजस्थान मां हिंदू हिकिड़ो हूंदो हो जंहिंजो नालो गेंडो हूंदो। उहो उनजो गुज़र थियो त हुन जॾहिं आवाज़ु ॿुधो सुभाणे अलाह त मस्जिद में आया त चयूं साईं सुभाणे अलाह आऊं तव्हांजो आवाज़ु ॿुधी मुस्लमान थो थिया। साईं मुस्लमान थियो कलमू भरी साईं हुनखे पियो मुरीद कयो। वेठो जॾहिं हुन मंज़िल माणी मंज़िल ते थियो त साईं चयसि तव्हां हिते जो नालो कोन निकिरंदो तूं वञ हलो राजस्थान उते वञी पंहिंजी ख़ानका खोल। की न मुंहिंजो जीअण बि हिते आहे मुंहिंजो मरण बि हिते आहे। पोइ उन जी बि क़बर दादू पीर में आहे। इहो जद आहे साईं काज़ी ग़यासुद्दीन काज़ी लाल मोहम्मद जो। काज़ी ख़ानदान जो कुझु हिसो जेको त उन काज़ी गेंडो मख़तूम गेंडो चवंदा हुआ हुनखे जेको असल में राजस्थान जो हिंदू हो जो मुस्लमान थियो। इहा हिकु सोने जी तारीख़ आहे जेका माण्हुनि खे घटि ख़बर हूंदी। उन खां पोइ साईं जो को फ़क़ीर दरवेश हिकिड़ो हूंदो मुरीद सकरदीन दस जंहिंजी वॾी तफ़सीलात वरी कंहिं ॿिए टाइम ते ॻाल्हाइणु उनजो वॾो ज़िक्र आहे। उहो बि साईं जो उनजो सिस्टम हूंदो चवनि था उन ज़माने में त हू रहंदो हो थर में मिठी जेको ॻोठु आहे उते रहंदो दासूरी हिकिड़ो ॻोठु आहे उते रहंदो। उहो जेको जॾहिं हिते ईंदो हो चवनि था त अहिड़ी का ताक़त हूंदी ककर ते उॾामींदो कुझु पर खीर पीअंदो साईं उनजो साईं दखी जेका हूंदी खीर उन दखीअ में आणींदो। जेका शाह जी ख़मीस ते दखीअ में खीर थो अचे या सुन ते रुकनी आहे। उनजो मसइलो इहो हूंदो त सखी रुकंदी छा जहिड़ो खीर आणींदो त साईं खे दही वणंदी उहो दखी हूंदी ठिकर जी उन में इहो खीर ॼमाए रखंदा हुआ ऐं पोइ सभिनी खे विराईंदा हुआ। पोइ चवंदा हुआ त जेको उन ज़माने में जॾहिं पाण वफ़ात कयूं त सभु सुन ते रुकनी पहिरीं जॾहिं शुरू थी त चवनि था अॼु बि इहा रिवायत आहे त करण वारो सभु रब करीम आहे मालिक उहो आहे उहो ॾींदो। अलाह जा वरी असांजी दुआ ॿुधनि था असांखे राब्तो करियूं था हुन सां त चवंदा जेको बि इन दखीअ खे रिज़्क़ खे हलाल सां दरगाह ते ख़ैरात करे ॾींदो शाह जी ख़मीस ते उन रिज़्क़ में बरकत ऐं सफ़ी रुकण बाग काॾे कोल आहे त मुंहिंजी मस्जिद रबीअ में जंहिं बि 5 वक़्त निमाज़ पढ़ी त आउं क़यामत में उन जी शफ़ाअत लाइ बिल्कुलु ॿधल आहे। इहो ॻाल्हि ॿुधी उन ज़माने जो मोहम्मद हाशिम ठटवी को अलाह जो बुज़ुर्ग जंहिं तारीख़ तव्हां किताब में पढ़ंदा
उहो पंध करे उन ज़माने में रहियो अची मस्जिद में ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़ी। साईं जी तमामु तफ़सीली ज़िक्र आहे जेको किताब रहनुमा में मौजूदु आहे। पर पोइ साईं खे हिकु मुर्शिद जी तलाश हुई जेको जहिड़ो मुर्शिद। हूअं त साईं जो मुर्शिद गौस पाक हो, पाण अहले सुन्नत जी अक़ीदे जा हूंदा हुआ, पाण जेको सो मुर्शिद गौस पाक जा मुरीद हूंदा हुआ। पर पोइ साईं खे मुर्शिद खपंदो, पोइ साईं जा 99 मशाइख़ ॻोल्हिया, तंहिंमें केतिरा हुआ, पर साईं खे जेका सुकून मिलियो सो मुर्शिद मखदूम साहिब रहमतुल्लाह अलैह, जेको बिलाली बादशाह जेको साईं जो मुर्शिद आहे, असां सभिनी जो मुर्शिद आहे, उहो साईं जो मुर्शिद आहे। साईं ॿुधनि पिया रूहानी तौर ते असां जेको ज़िक्र करियूं पिया सचाई मुमकिन उहा तारीख़ आहे जेके पढ़ूं पिया। पोइ जॾहिं मुर्शिद हूंदो त मुर्शिद जो तमामु बहितरीनु प्यारु हूंदो सखी रुकंदी छा त तमामु घणो, उनजी कहानी बि अञा अलॻि डिघी आहे। जिते हीअ असांजो अलाश में नंढो प्रोग्राम आहे 25 मिंटनि जो आहे, त असां हिनखे मुख़्तलिफ़ वरी ॿिए टाइम ते चङा असां सभिनि सूफ़ियुनि ते ईंदासीं, जेके बि अलाह जा वलियनि मटाइजासीं उन प्रोग्राम कंदासीं। इहो वाहिद प्रोग्राम पाण कंदुसि, छाकाणि आउं शायदि जामे तरह ॿुधाए सघंदुसि, बयानु करे उनखे सम्झी कोन सघंदा। त सखी रुकंदी शाह फ़क़ति 63 सालनि जी उमिरि में जो वफ़ात कई 1975 हिजरी, माना 1554 ईस्वी पाण वफ़ात कयूं। उन साईं खे हिकु न्याणी जेका इन ख़ानदानी पहिरीं हाफ़िज़ क़ुरान न्याणी हुई, साईं जी न्याणी, उन जूं क़बरूं हिते मौजूदु, पर ख़बर कोन्हे साईं जी वालदा साईं हबीब शाह, उहा जेका साईं वफ़ात कई त उन ज़माने में साईं जी जनाज़े नमाज़ जेका सा साईं मखदूम साहिब पढ़ाई। उन ज़माने में दरगाहूं कोन हूंदियूं, उन ज़माने में एतिरे करे साईं जो ॾाॾो जेको साईं इस्माइल शाह जॾहिं वफ़ात कई त उनखे रखियूं साईं म्यू सैद हाजीअ में, उन क़बर उते मौजूदु आहे, उहा तव्हांखे हींअर ॾेखारींदा हले। त इन तरह सां जेको साईं वफ़ात कयो, पोइ हिते साईं जी तदफ़ीन थी। पोइ उन वक़्तु चबूतरे सां हिकिड़ी मिटीअ जो ठाहियूं, उन में चवंदा त साईं लतीफ़ सरकार हिकु दफ़ो आयो ऐं उन में हिकिड़ो जेको आया त तंहिं दर बर कोन हूंदा हुआ, थोरो इहो त मुरीद ॿाहिरि वेठा, साईं लतीफ़ साईं अंदरि विया। त उन ज़माने में जेको सो यका 3-4 कलाक वेही रहिया, त मुरीदनि पुछियो साईं तव्हां जेको सो छा ॾिठो, त पाण रुॻो मुस्कुराए को शेर पढ़ियूं जेको सुर ॾिना सिरे में अॼु मौजूदु आहे, उन सुर उन जो ज़िक्र मां तव्हांखे ॿुधायां त तव्हांखे असीं साईं सरकार लतीफ़ जो शेर ॿुधाईंदासीं, जिन में पाण फरमायो अथनि, ॿाहिरि निकिरी पिया मुरीदनि खे ॿुधायो अथनि, रोज़ो शाह रुकन जो जिते गुलज़ारियूं ऐं गुल, रोज़ो शाह रुकन जो जिते गुलज़ारियूं ऐं गुल, समाजा सैयद चवे त हाथ करे हुल, अहिड़ा पीर अमुल भेटे कोन भेटे। सुभाणे हीउ जेको शेर आहे सो सुर ॾिना सिरे में लतीफ़ सरकार जे शार साल में मौजूदु आहे, तव्हां पढ़ी सघो। हाणे वरी अचो त तव्हांखे सखी रुकन शाह जो ॾाढो साईं इस्माइल शाह म्यू सैद हाजीअ ते क़बर मुबारक हलूं तव्हांखे हुन दीदार। नाज़रीन हिन वक़्तु असीं अल्लाह जो औलिया म्यू सैद हाजीअ जी दरगाह ते मौजूदु आहियूं, जिते कामिल पीर हज़रत सखी रुकन शाह जो ॾाढो सैयद इस्माइल शाह रहमतुल्लाह अलैह मुदफ़रन जी ही क़बर मुबारक। साईं जी पैदाइश रबीउल सानी में थी ऐं वफ़ात रबीउल सानी में थी। साईं 863 हिजरे में वफ़ात कयूं। उन वक़्तु मचियार में को बि मुदफ़न जी जॻह या मुक़ाम अहिड़ो कोन हूंदो हो, फ़क़ति साईं म्यू सैद हाजी जो मुक़ाम तमामु पुराणो आहे, मचियार जो पहिरियों पुराणो मुक़ाम आहे जिते मुदफ़न थींदा हुआ। उन वक़्तु सखी साईं रुकन शाह जे वालिद साईं हबीब शाह पंहिंजे वालिद मुबारक खे हिते मुदफ़न कयो। हीअ क़बर सखी रुकन शाह जे ॾाॾे साईं हज़रत इस्माइल शाह जी, जंहिंजी महिराब तव्हां ख़ुदि असां दुआ कयूं त असां इन तरह जूं शयूं तव्हां सभिनि ताईं पहुचायूं, तव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो थिए। इहा असांजी मटियाई जी सुनहरी तारीख़ आहे, जंहिंजी ॼाण शायदि नई जनरेशन खे कान्हे, त आउं सम्झां थो त अहिड़ी ॼाण हुअणु घुरिजे। इन करे असां अल हाशमी चैनल ते हिन तरह जा मालूमाती प्रोग्राम रखिया आहिनि, ताकी असांजी नई जनरेशन हुन मां लाभ वठी सघे त असांजे हिन सरज़मीन ते केतिरियूं हस्तियूं मुदफ़ननि जंहिंजी तारीख़ बि सुनहरी आहे, जेका इंशाअल्लाह तव्हां सां शेयर कंदा। नाज़रीन हिन
वक़्तु असीं कामिल वली मटियारी जो मट धणी साईं म्यू सैद हाजी दरगाह ते मौजूदु आहियूं। हिन जो साईं जो तफ़सीली प्रोग्राम अलॻि सां कंदासीं, जंहिंजी पूरी तफ़सील साईं जी पैदाइश, साईं जो जनम, साईं जी शादी, साईं जो औलाद सभु तफ़सील सां ॿुधाईंदासीं तव्हांखे। हिन वक़्तु असीं जे आहियूं तो साईं जे मुक़ाम में सखी रुकनुद्दीन शाह जे ॾाढे मुबारक साईं इस्माइल शाह जी क़बर जी रिकॉर्डिंग करणु आयासीं, पर हाणे जीअं आया आहियूं त हाज़िरी भरे पिया वञूं, पर इनशाला वरी आईंदे ईंदासीं त साईं जो प्रोग्राम कंदासीं। पर साईं जो जेको लक़ब जेको मट धणी आहे, साईं जी जेको रबियुल अवल में पैदाइश आहे ऐं सन जेको वफ़ात जो आहे सो 1002 आहे या 1000 छा आहे, उन तफ़सील या पूरी 102 बि आहे, पर तफ़सील सां मेच्योर करे हिकड़ी तारीख़ तव्हांजे खां पेश कंदासीं, जंहिंमें साईं जी क़बरूं जेको औलाद हुजनि उन जी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं जेको इनशाला अल हाशमी चैनल ते हलंदो तव्हांजी पसंदि सां इनशाला हिन प्रोग्राम खे अञा वक़्तु वधाईंदासीं। आख़िर में आउं सभिनी नाज़रीन खे अर्ज़ु कंदुसि त हीउ चैनल तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मूं तमामु वॾी महिनत सां जाखोड़ करे हिन चैनल खे तव्हांखे ॾिसण लाइ आयो आहे। मूंखे ॿियो तव्हां कुझु न घुरिजे, बस हिन चैनल खे लाइक करियो, डिस्क्रिप्शन में वञो, लाइक करियो, त हीअ मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई आहे। इन तरह सां हीउ सॼो चैनल तव्हांजी ख़िदमत कंदो रहंदो, तव्हांजे ॿियनि प्रोग्राम में ॾेखारींदो। हीउ चैनल जेको सूफ़ी प्रोग्राम खे तव्हां पसंदि कंदा, लाइक कंदा त वरी महिरबानी।